भोलेनाथ की जय। अज माता रुक्मणी देवी जी वर्सीअ उपलक्ष्य में असां सभई हिते गॾु थिया आहियूं। मां निवेदन कंदुमि भाई साहब रेवाचंद के ऐं सदगुरुनि वटां आयल असांजे जगदीश भाऊ ओम भाऊ के, जिन जे हिन केबल वारनि जे थ्रू USA लाइव पुनार्क डेन केबल नेटवर्क के माध्यम सां सॼो उल्हासनगर हिन कार्यक्रम के ॾिसंदो ऐं उन्हनि खे वरी 5 नंबर पहुचणो आहे। कुर्ब करे खाली उन्हनि खे थोड़ो मान ॾियूं, अची इन्हनि खे थोड़ो टवाल विझो। दीपक भाऊ, टीम को आपकी कोणार्क की टीम, क्योंकि आपकी वजह से ये कार्यक्रम, सुंदर कार्यक्रम सब लोगों तक पहुंचेगा। आइए एक मिनट, आइए सभी। आप नाम? अजय 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 संदीप। दादा ठाकुर दा संदीप भाई, पिंटू जी, बोलो सदगुरु देव भगवान की जय। हिनन बानीकारन जे रस्ते असां सॼे उल्हासनगर में ही कार्यक्रम ॾिसी सघंदासीं। 5 नंबर खां वीचारा डोरी करे आया, ॿिए कार्यक्रम के अध में छॾे करे हिन कार्यक्रम जी वायर पहुचाइण जे लाइ धन्यवाद था कयूं संस्था जे पारां असां जा। धन्यवाद। हलो हलो।